नाज़रीन, मोहब्बत जे इज़हार लाइ गुलाब जो गुल पेश कयो वेंदो आहे। गुलाब जो गुल बहार जी मौसम ईंदे ई मार्च खां अप्रैल जे महीने ताईं तमामु घणे मिक़दार में थींदो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾिसूं था धरती टीवी जे रिपोर्टर सलीम सोलंकी जी हिन रिपोर्ट में। मोहब्बत जे इज़हार लाइ गुलाब जो गुल पेश कयो वेंदो आहे। गुलाब जो गुल सभिनी गुलनि जे बादशाह तौरु सुञातो वेंदो आहे ऐं गुलाब जो ॻाढ़ो गुलाबी रंग ऐं उन जी दिलि खे वणंदड़ ख़ुशबू माहौल खे तरो ताज़ा करे छॾींदी आहे। गुलाब जो गुल बहार जी मौसम ईंदे ई मार्च खां अप्रैल जे महीने ताईं तमामु घणे मिक़दार में थींदो आहे। गुलाब जे गुल जी पोखाई नवंदुर उन जे भर पासे जे ॻोठनि आगाणी, ट्रगड़ ऐं ॾाहणी में वॾे पैमाने ते कई वञे थी। अटकल 300 एकड़नि खां वधीक एराज़े ते गुलाब जे गुलनि जा बाग़ पोखियल आहिनि, जिन मां मिलंदड़ गुलाब सिंध समेत मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में पहुचायो वेंदो आहे। गुलाब जो गुल न सिर्फ़ ख़ुशीअ में पर ग़म में बि इस्तेमालु कयो वञे थो। उन सां गॾु मज़ारनि ते चाढ़ण, तोहफ़े तौरु गुलदस्ते में सजाए या साबित गुलाब मोहबत जे इज़हार तौरु पेश कयो वेंदो आहे। गुलाब जे बाग़नि मां आम ॾींहंनि में 30 एकड़ ते पैदावार 1 मण, जॾहिं त मार्च ऐं अप्रैल महीने में उहा पैदावार ॿीणी थी वेंदी आहे। गुलाब जा गुल जॾहिं मार्केट में अचनि था त उन्हनि मां गुलनि जा हार, गुलदस्ता ऐं साबित गुलनि सां गॾु पतियूं ठाहे रखियूं वञनि थियूं, जेकी माण्हू ख़रीद करे इस्तेमाल में आणीनि था। बाग़ाई गुलाब जे बूटनि जी पंहिंजे नंढनि ॿारनि जीअं संभाल कंदा आहिनि। उन सिलसिले में धरती टीवी सां ॻाल्हाईंदे ट्रगड़ ॻोठ जे बाग़ाई ऐं गुल विकिरो कंदड़ जो चवणो हो त शिकारपुर ताईं, मेड़ ताईं, दादूअ ताईं, नसीराबाद, जेको आहे सखर, जकमाबाद, लारकाणो, नौंदेरो, रतेदेरो, कराची, हैदराबाद, पूरे मुल्क में हितां जो गुलाब मारा वेंदो आहे। 200-300 जरेब थींदो। हैदराबाद में बि थिए थो, असां बि थिए थो, ॻोठ ट्रगड़, आगाणी, ॾाहणी, असांजे पासे एरिया में बि थिए थो। एकड़ हज़ारे जरेब आहिनि। असां इहो हूंदा 12 ई महीना ताईं ॿोली हूंदी आहे। कोई हिन में असांखे खपनि न खपनि असांजे हुन में हूंदा आहिनि। मार्च में घणो थींदो आहे। असांजो जेतिरो रेट हूंदो आहे हैदराबाद रेट था हलाईंदा आहियूं। जेको हैदराबाद में ओतिरो ई हलंदो। बसि हर कंहिंजी पंहिंजी पसंदि आहे। को पती थो वठे, को जेको आहे गुलदस्ता थो वठे, को हार थो वठे। हर कंहिंजी पंहिंजी पसंदि आहे। गुलाब जो गुल असांखे हर जॻह ते बाआसानी मिली वेंदो आहे। गुलाब जे गुलनि खे पोखे संभाल करे आम माण्हुनि ताईं पहुचाइण लाइ जफ़ाकशी कंदड़ बाग़ाइनि जी महिनत तमामु वॾी शामिल हूंदी आहे। नवंदुरो ऐं भरपासे जे ॻोठनि में पोखे वेंदड़ गुलाब जो गुल मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि ॾांहुं अमाणियो वञे थो। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त गुलाब जे गुलनि जी पोखाई कंदड़ बाग़ाइनि खे मुनासिब उजरत मिलंदी त हू अञा वधीक महिनत कंदा। कैमरा टीम सां गॾु सलीम रज़ा सोलंकी, धरती टीवी, नवंदेरो। मोहबत जे उजरत मिलंदी